सिंध असेंबली जो इजलास 1 कलाक देर सां शुरू थियो ऐं मुखालिफ़ धुर सिंध पुलिस एक्ट 2002 में तरमीमूं ते एतिराज़ कंदे घुर कई त बिल में तरमीमूं करण बदिरां सिलेक्ट कमेटी खे मोकिलियो वञे। मुखालिफ़ धुर जूं तजवीज़ूं न मञण ते MQM ऐं PTI जे मेंबरनि ऐवान मां वॉकआउट कयो, जॾहिं त GDA जे मेंबरनि बिल में तरमीमूं पेश कयूं जेकी अक्सरियत राय सां ऐवान रद्द करे छॾियूं। जंहिंखां पोइ ऐवान पुलिस एक्ट 2002 में तरमीमूं कंदे बिल खे हिकु दफ़ो ॿीहर पास करे छॾियो। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त पुलिस असांजो चवणु न पियो वरितो ऐं उन्हनि कानून खां मथां क़दम खणंदे ॾोहारियुनि खे गोॾनि में गोलियूं हणी उन्हनि खे माज़ूर करे छॾियो। इहा ख़बर मूंखे उन करे पई जो मूं सेंट्रल जेल जो दौरो कयो ऐं अस्पताल में दाख़िल कैदी ॾिठा जिन खे पुलिस गोॾनि में गोलियूं हणी माज़ूर कयो हो ऐं कंहिं बि ॾोहारी खे अदालत मां सज़ा ॾियारे सघिजे थी। पुलिस कानून खां मथां क़दम खयां, जॾहिं त सहाफ़ियुनि जी बि हिकु लिस्ट मिली आहे जंहिंमें उन्हनि ते दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया आहिनि। ऐं वॾे वज़ीर चयो त गवर्नर असेंबली मां पास थियल पुलिस एक्ट ते एतिराज़ लॻाए वापसि कयो, जंहिंमें हिन चयो त सिविल सोसाइटी मुखालिफ़ धुर ऐं पुलिस जे अख़्तियारनि खे हिन बिल जे पास थियण ते एतिराज़ आहिनि, तंहिं करे लाॻापियल समूरनि धुरनि सां सलाह करे बिल खे ॿीहर जोड़ियो वञे। All this started with a petition which was filed by the civil society against the police law 1861 which was enforced at that time. हमने civil society, and I'm really grateful to the members of the civil society who are here today. और गवर्नर साहब ने भी अपने ऑर्डर में 3 बातें की हैं, तो मैं तीनों बता देता हूँ। उन्होंने बताया कि जी इसमें ऑब्जर्वेशंस हैं सिविल सोसाइटी को, ऑपोजिशन को और इंस्पेक्टर जनरल पुलिस को। सबसे पहले तो इंस्पेक्टर जनरल पुलिस का कोई रोल नहीं है इन लेजिस्लेशन, तो उनका ऑब्जर्वेशन होनी नहीं चाहिए थी। वी हैड कॉल्ड द इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस टू द कैबिनेट मीटिंग, और जो इधर स्पेशल सेलेक्ट कमेटी बनाई गई थी उसमें भी इंस्पेक्टर जनरल पुलिस को बुलाया गया था। बट जी गवर्नर साहब से जब बिल वापस आया तो वी अगेन एंगेज्ड विद द सिविल सोसाइटी, वी एंगेज्ड विद द ऑपोजिशन, लीडर ऑफ द ऑपोजिशन के साथ भी मीटिंग्स हुई और हमने दोबारा उस पर कहा ठीक है ना, ये लेजिस्लेशन इवॉल्विंग होती है। ये भी नहीं कि आज अगर हाउस ये लेजिस्लेशन पास करता है तो उसमें बाद में कोई और चेंजेस नहीं आ सकती। हमने बात की और कंसर्न्स उनके जो थे वो एड्रेस करने की कोशिश की। आई एम ग्रेटफुल कि बड़ी अच्छी तरीके से वो बातें हुई एंड वी हैव कम बैक टू द असेंबली मेकिंग सर्टन अमेंडमेंट्स जो कंसर्न्स थे उनको एड्रेस करने के लिए। हिन चयो त असां कंहिं बि रीति पुलिस ते पंहिंजो ज़ाब्तो आणणु नथा चाहियूं। असां पुलिस जे निज़ाम खे बहितर करे रहिया आहियूं, गवर्नर जे एतिराज़नि खे ख़त्म करे उन में तरमीमूं करे रहिया आहियूं। हमारा कभी भी मकसद ये नहीं था कि कोई पुलिस को कंट्रोल करना है या पुलिस किसी कोई और काम लेने। सर हुआ ये है इन द लास्ट ईयर एंड हाफ सिंस द गवर्नमेंट ओवरसाइट ऑन द पुलिस हैज़ बीन मिनिमाइज्ड। वॾे वज़ीर चयो त पुलिस जे क़दमनि ते वक़्ती चीफ जस्टिस भी सुवाल उथारिया आहिनि ऐं असां पुलिस खे बहितर बनाइणु चाहियूं था। पुलिस एक्ट में तरमीम खां पोइ हाणे IG पुलिस ऑफिसरनि जे बदिलनि ऐं मुक़ररु करण खां अॻु वॾे वज़ीर सां सलाह करण जो पाबंद हूंदो। वॾे वज़ीर चयो त गवर्नर खे इजलास घुराइण लाइ मोकिलियल दरख़्वास्त ते हू अमल नथो करे, उन करे असां मजबूर थी स्पीकर मार्फत इजलास छॾायो। ऐं वॾे वज़ीर चयो त जीअं सदर खां क़ौमी असेंबली में पुछाणो करे सघिजे थो, ईअं कानून हुजणु घुरिजे त गवर्नर खां बि पुछाणो करे सघिजे। ऐं हिन चयो त हाणे गवर्नर खे हिन बिल ते सही करणु घुरिजे। ऐं हिन वाज़े लफ़्ज़नि में चयो त असां सियासी इंतकाम ते यकीन नथा रखूं, पर असां जेकॾहिं कंहिंखे बि ॾोह कंदे पकड़ियो त उनखे NRO न ॾींदासीं। उन मौक़े ते GDA जे मेंबर शहरयार ख़ान महर ध्यानु छिकाए नोटिस ते ॻाल्हाईंदे चयो त 28 ॾींहनि में शिकारपुर में 16 ॼणा क़तल थी चुका आहिनि, जंहिंमें 6 औरतूं शामिल आहिनि। 4 ॾोहारियुनि जा टोला आहिनि जिन असांजे इलाइक़े जो अमन अमान ख़त्म करे छॾियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स खां मामिलो चढ़ियल आहे। सूबाई सरकार फ़ौज खां मदद वठे ऐं हिकु ऑपरेशन करे असांजी जान छॾाए। जॾहिं वॾे वज़ीर खे ख़ातिरी कराईंदे चयो त इन मामले खे हल कयो वेंदो, जॾहिं त स्पीकर आगा सिराज दुरानी ऐवान में चयो त गुज़िरियल ॾींहुं PTI जे मेंबरनि ऐवान जो तक़दुस पामाल कयो, उन्हनि जो वीडियोज़ हथु कयूं आहिनि। हाणे ॿीहर उन्हनि अगरि इहो साॻियो रवैयो अख़्तियार कयो त
त उन्हनि ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन में रेफरेंस मोकिलिया वेंदा। होॾां ऐवान में सिहत ऐं आबादी जे भलाई वारनि खातनि बाबति पुछियल सुवालनि जो जवाबु ॾींदे सूबाई वज़ीर इज़रा पेचूहो चयो त HIV रुगो सिंध में न आहे, इहा पंजाब में बि आहे ऐं असां उन ते सियासत नथा करणु चाहियूं। सूबाई वज़ीर इस्पतालुनि में अमले, दवाउनि ऐं मशीनरी जी खोट जो बि इक़रार कयो, जॾहिं त हिन चयो त असां कंहिं बि जोड़े खे ज़बरदस्ती नथा करे सघूं त उहो फ़क़ति 2 ॿार पैदा करे। इहा इंसानी हक़नि जी लताड़ आहे, असां रुगो उन्हनि खे आगाही ॾेई रहिया आहियूं। सिंध पुलिस एक्ट तरमीमी बिल 2002 जी मंज़ूरी खां पोइ ऐवान जुमे ताईं मुलतवी कयो वियो ऐं जुमे ते 3 वॻे बजेट 2019 ऐं 20 पेश कई वेंदी।